शायद खुशो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभी दोस्तन के पेरी प्यारन के दिल वारन के भली कार। दोस्तों अज जबरदस्त धमाकेदार अपडेट आई है जेका तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां। दोस्तों एक तो वॾो मेगा प्रोजेक्ट ड्रामो अचण वारो आहे सिंध टीवी ते। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वरी जी बि बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदो। इन वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों एक तो मेगा सोप सीरियल ड्रामो जो अची रहियो आहे जिन जी शूटिंग लगातार हली रही है। सानी सारिशा मेन कैरेक्टर उन में आहे, कुछ ॿिया वॾा अदाकार आहिनि। उन मतां आज़म इंगल भी एंट्री हणंदो, बाक़ी मूसा जो फ़िलहाल को आसरो कोन है। ऐं उन में इरफान शेख तो हूंदो ई हूंदो ऐं एस भट्टी भी हूंदो। ऐं दोस्तों बाक़ी हीउ जेको पंहिंजा ड्रामो हली रहियो आहे इन में जो अचण वारे एपिसोडन में रूंडो त अहिड़ी पॉलिसी खेॾंदो जीअं रावल सोनी सां निकाह करे वेहे ऐं माण्हुनि जी मिल्कियत खावां। रावल भी होशियार आहे, समझदार आहे। अॻे उन धक खाधो आहे, ॿीहर हिकु चकर इन कड़ोकी में फासण वरी वञे पियो पर समझदारी सां। हुन जो दोस्तों जेका ॿिया अदाकार आहिनि जीअं जाबर आहे या अकबर खान, उहे ॾिसनि कीअं हिक ॿिए जो ढींगो ढेरी करण लॻा पिया आहिनि। अकबर खान शेरल वारनि खां रावल खे मारणु चाहे थो पैसनि जे ज़ोर ते। ॾिसूं हाणे अॻिते छा थिए थो। घणो कर रावल वारनि खे एॾो जल्दी रावल खे शेरल वारा कोन मारे सघंदा।